अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवामी शायर अहमद खान मदहोश 5 अप्रैल 1931 ते खैरपुर नाथन शाह जे ॻोठ सुल्तान अहमद चाडे में जन्म वरितो। संदसि वालिद हाजी फ़कीर शुगली संदसि जनम ते शाइरी कई हुई। अहमद खान मदहोश सिंधी ऐं सिरकी ज़ुबान में शाइरी कई। संदसि 2 किताब नज़र में नज़रबंद ऐं दिलि जूं ॻाल्हियूं छपिजी मंज़र आम ते अची चुका। खेसि अवामी शाइरी सबब शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, हज़रत कलंदर लाल शहबाज, हज़रत सचल सरमस्त, सुगढ़ जलाल खटी, हज़रत शहीद मखदूम बिलावल ऐं उस्ताद बुखारी समेत केतिराई एवार्ड मिली चुका। संदसि पुटु ख़लील आरिफ सुमरो पिणु नामियारो शाइर आहे। मदहोश सिंध जे सदाहयात अवामी शाइर उस्ताद बुखारी जो हमअसर ऐं संदसि जीअं प्राइमरी उस्ताद तौरु भर्ती थियो। मदहोश नंढपिण में सुगड़नि जे सरताज जलाल खटी जे ख़ानदान सां तालुक़ु हुजण करे अदब सां सलाहड़ रहियो। जॾहिं त अदब सां गॾोगॾु प्राइमरी उस्ताद जी हैसियत में दर्स तदरीस वारे शोबे जी पिणु वॾी ख़िदमत कयाई। अहमद खान मदहोश 50 सालनि खां वधीक अरसो शाइरी ऐं अदब खे ॾिनो। सिंध जो नामियारो शाइर अहमद खान मदहोश 26 जून 2010 ते लाॾाणो करे वियो हो। हाणे पेश करियूं था नामियारे शाइर अहमद खान मदहोश जी ख़ूबसूरत शाइरी। बेख़बर खे दर्द मुंहिंजे जी ख़बर आहे किथे, रीअ दर्शन कोई नुस्ख़ो कारगर आहे किथे, आशिक़नि खे इस्पतालनि में करियो दाख़िल भले, इस्पतालनि में इलाज दिलि मगर आहे किथे, नब्ज़ ते आङुर रखण सां रूह खे राहत रसे, दोस्तो दस्ते शफ़ासो बासर आहे किथे, जो नज़र सां धोए दिलियूं ताज़गी बख़्शे छॾे, फैज़ बख़्शींदड़ उहो अहले नज़र आहे किथे, थो अचे हर को अकेलो ऐं अकेलो थो वञे, ज़िंदगी आहे सफ़र पर हम सफ़र आहे किथे। अॼु साफ़िन खे चयो मदहोश ख़बरूं पिया लिखो, पर कहाणी ही असांजी मुख़्तसर आहे किथे। हुअण पाण पंहिंजो विसारे छॾियो अथमि, हुअण पाण पंहिंजो विसारे छॾियो अथमि, मगर इश्क तुंहिंजो उजारे छॾियो अथमि, जिते विसविसन जा सवें बुत रखियल हा उन घर में तोखे विहारे छॾियो अथमि, मरण खां अॻे ई कयमि कारनामो जो पथर खे अहसासु ॾियारे छॾियो अथमि, ज़माने मिटाइण जी कोशिशि कई पर बका ताईं रस्तो ॿुहारे छॾियो अथमि, ॾिसो आऊं केॾो गुनहगार आहियां, जहनम धिकारे धिकारे छॾियो अथमि, न हिकिड़ो न ॿाटे ए मदहोश दिलि मां हज़ारनि ग़मनि खे गुज़ारे छॾियो अथमि। अखड़ियुनि में टिकी घर खे करणु यादि ग़लति आहे, दिलबर सां मिली दर खे करणु यादि ग़लति आहे, जो जीउ चवे तंहिंखे ॾिजे जाइ बिजी में, ख़ुदि गर्ज़ ऐं ख़ुदि सर खे करणु यादि ग़लति आहे, क़दमनि में धरे सिर खे भला सिर खे खणा की, सिर ॾेई वरी सिर खे करणु यादि ग़लति आहे, जे दीद मिले दीद सां हिकु दीद वञे थी, दीदार जे मंज़र खे करणु यादि ग़लति आहे, जंहिं जाइ हुजे यार सां गॾु ग़ैर बेशामिल, उन मस्जिद मंदर खे करणु यादि ग़लति आहे, कंजूस जी यारी खां भलो आहीं अकेलो, बेफ़ैज़ तवंगर खे करणु यादि ग़लति आहे, जो फ़र्क़ु वफ़ाउनि ऐं जफ़ाउनि जो न सम्झे, उन यार सितमगर खे करणु यादि ग़लति आहे, माण्हुनि जे घुरी मंज़िल मक़सूद मदहोश कंहिं राह जे पथर खे करणु यादि ग़लति आहे। भॻल दिलि कॾहिं बि सॼी कान थींदी, जे ॻंढिबी त अहिड़ी वरी कान थींदी, धोई धोई केॾो बि महटियोसि लेकिन मुनाफ़िक़ जी दिलि अछी कान थींदी, चवीं थो त मैशर में मिलबो मगर ही जुदाई असां खां सठी कान थींदी, अगरि कंहिंजे दिलि में जॻह जोड़े वेंदे त उनजी बि तोखां विथी कान थींदी, मोहबत जे मज़हब में मदहोश हरगिज़ शिकायत करणा चङी कान थींदी। सिंध जो क़ौमी आवाज़ वॉइस ऑफ सिंध लंडन वेब रेडियो ऐं टीवी चैनल, जेको गुज़िरियल 13 सालनि खां सिंध सां थींदड़ ज़्यादतियुनि नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ सघारो आवाज़ बणिजी दुनिया जी कुंड कुड़िछ में पहुचे थो। सिंध तोड़े दुनिया जे मुल्कनि में सिंधियुनि सां थींदड़ ज़ुल्म ऐं जबर ख़िलाफ़ उथंदड़ आवाज़ खे बेबाकी सां नशर करे थो। वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर क़ौमी जदोजहद जो अहम मोर्चो आहे, जंहिंखे अव्हां जे माली सहकार जी सख़्तु ज़रूरत आहे। उन आवाज़ खे घर घर ऐं शहर शहर पहुचाइण लाइ पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु अदा कयो।
चैनल जे लिंक खे लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कयो। बैनर ते ॾिनल फ़ोन या ईमेल वसीले असां सां राब्तो करे सघो था। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।